बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलात वस्सलाम अला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अचो त क़ुरान सिखूं सिंधीअ में इंशाअल्लाह ताला। सिपारो अम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सिकंदासीं सूरतुल आदियात। नंबर आहे 101 ऐं इहा आहे मकी सूरत। सेकंड से कुछ मकी सूरत इहा आहे, हिन में आयतूं आहिनि 11। इंशाअल्लाह ताला ही कवर कंदासीं। हाणे ही जेके आहिनि अल आदियात आहे, हीअ या 100 नंबर आहे हिन जो। कुल असां वटि आहिनि 114 सूरतूं क़ुरान पाक में। ही 100 आहे, हिन खां पोइ 101 अल क़ारिया, 102 तकासुर, 103 अल अस्र वल अस्र इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र। अल हुमज़ थींदो इहो वैलुल लिकुल हुमज़। उन खां पोइ अचे थी अल फील 105, इहा जेका आहे हाथी वारी, यानी अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक, न अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक बेसाबिल फील। अल फील जेका आहे हथमी जेको आहे न साईं, इहा बेअसाबिल फील। अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक बेअसाबिल फील इस्लामी जेका आहे। हाणे इहो अल फील इहा थी। उन खां पोइ कुरैश, अल माउन, अल कौसर, काफ़िरुन जेके ही आहिनि इहा आख़िर में लिखियल। असल में छा आहे त ही नंढियूं नंढियूं सूरतूं आहिनि न, त घणे क़दुरु असांखे नंबर यादि न हूंदो आहे, पर पोइ बि असांखे कम अज़ कम 5 जे वक़फ़े सां न सूरतुनि खे यादि करणु खपे। अॼु जीअं अल आदियात आहे न, इहा 100 नंबर आहे, पर इन जो रेफरेंस जॾहिं बि असांखे काई यानी उहो रेफरेंस हिते अॻिते ॾिसूं था असां, उहो ॾिसूं त असांखे यादि अची वञे भई इहा 100 नंबर सूरत आहे। ऐं अल फील में हाथी जो ज़िक्र आहे सभिनी खे। जॾहिं बि हाथी जो कॾहिं ॾिसूं त यादि कयूं त भाई 105 सूरत आहे अल फील। ऐं नसर कहिड़ी आहे? इज़ा जा नसरुल्लाह वल फतह। हाणे फतह जो जॾहिं ज़िक्र अचे, का बि शइ फतह थिए, पाण खे ख़ुशी महसूसु थिए, का बि चङाई थी वञे, कामयाबी थी वञे न, असां यादि कयूं त 110 सूरत में नसर जो ज़िक्र थियल आहे। अहिड़े नमूने सां इंशाअल्लाह ताला। ऐं 100 नंबर सूरत आहे साईं, तिलावत थी वञे जेकॾहिं बिस्मिल्लाह रहमान रहीम। लीला साहब साईं आहे साईं? أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والعاديات ضبحا فالموريات قدحا فالمغيرات صبحا فأثرن به نقعا فوسطن به جمعا إن الإنسان لربه لكنود وإنه على ذلك لشهيد وإنه لحب الخير لشديد أفلا يعلم إذا بعثر ما في القبور وحصل ما في الصدور إن ربهم بهم يومئذ لخبير صدق الله العظيم. माशाअल्लाह सी महिरबानी जज़ाकल्लाह। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। तव्हांजो साईं जेको कलकलो ॾाढो बहितरीन थो थिए, ऐं कलकले जा अखर जेके आहिनि इहे ॻाढ़े में हिते लिखियल हिया ही आहिनि, ॾाढो बहितरीन। ॿियो साईं जेका तिलावत कई उन में साईं चयो वल आदियात दबहन फलमूरियात क़दहा। हाणे हिते हा, हिते हा लिखियल आहे, पर हिते हन, हिते हा। पर साईं हिते पढ़ियो सुबहन ऐं हिते पढ़ियो नक आ। त जॾहिं गॾु पढ़बो त हन तनवीन पढ़बी, जॾहिं वक़फ़ो कबो सुकून अची वेंदो हुनखे, पोइ हिकिड़ी ज़बर सां पढ़बो आहे। इहो वक़फ़े जो कानून आहे। नक आ
अल्हम्दुलिल्लाह ॾाढो बहितरीन साईं ये थी तो जम आ या जेकॾहिं गॾु पढ़बो त थी तो जम अन अहिड़े नमूने सां बहरहाल इहो आहे। हाणे माना था ॾिसूं हिन जी अंबारो हणी डोड़ंदड़ घोड़नि जो कसम आहे ओ यो घोड़ा इहा आयो आहे घोड़नि जी ख़सलत जो क़िस्म। घोड़ो डायरेक्टली कोन आयो आहे, हालांकि ही ब्रैकेट में हुजणु खपे। अंबारो हणी डोड़ंदड़नि जो कसम पोइ पहाड़नि ते, पहाड़ माना पथरनि ते, नालनि जेको नाल थींदो आहे न हिन में घोड़े जे पेरनि खे हणंदा आहिनि लोह जो ठहंदो आहे उहो, छो जो जीअं पेर जॾहिं हू जॾहिं माना घोड़े खे जॾहिं हलाइबो आहे या किथे बि हुन ते चढ़ी सवारी करण लाइ उन में सुंभ रखबंद जीअं होटूं हू हुनजो हो न थिए हुनखे सख़्ती नेल लॻंदे जीअं हुन ते नरम नाज़ुक हूंदा न, अदरवाइज़ उहो खड़िजी वेंदा आहिनि। नालनि हणण सां चिणगूं कढंदड़ घोड़नि जो कसम आहे। पोइ सुबुह जी महल यलगार कंदड़ घोड़नि जो कसम आहे जो उन महिल रही उथारीनि था, माना उन्हनि जो कसम आहे। पोइ उन घड़ीअ दुश्मननि जे टोलीअ जे विच में पवनि, उन्हनि जो कसम आहे। ही 5 आयतूं आहिनि, हिते 5 कसम आहिनि। हिनखे असां ॾिसंदासीं पर 5 आयतुनि में 11 आयतूं कुल 5 कसम आया आहिनि। जॾहिं बि कसम ईंदो आहे त पोइ हुन खां जवाब कसम ईंदो आहे। कहिड़ो? अलाह पाक फरमाए थो त बेशक माण्हू पंहिंजे पालणहार जो वॾो बेशुक्र आहे। अलाह पाक इहा ॿुधाइण जी कोशिशि कई आहे, पर क़ुरान पाक जो कमाल आहे। ॻाल्हि कहिड़ी शुरू कई त ॼण को किसो थो बयानु कजे, पोइ रांदि जो वॾो बहितरीन या वार जो किसो आहे। या क़ुरान पाक में हिन सूरत जी तमामु हिकिड़ी अहमियत इहा आहे त जेको क़ुरान पाक न ॿुधणु चाहींदा हुया काफ़र, उहो हीअं ॿुधंदा घोड़नि जी ॻाल्हि थी हले, छो घोड़ो हुननि जो फेवरेट हूंदो हुयो। अलाह पाक की 4 कसम कया, हुन खां पोइ इहो फरमाई त पोइ बेशक माण्हू पंहिंजे पालणहार जो वॾो बेशुक्र आहे। और हिन जी वज़ाहत कहिड़ी आहे? ऐं बेशक उहो पाण उन्हनि ते शाहिद आहे, कीअं उहो ॾिसूं था पिया। ऐं बेशक उहो माल जी मोहबत में ॾाढो आहे। उन ई वक़्त खे न ॼाणंदो आहे छा जंहिं वक़्तु उन्हनि खे उथारिबो क़बरुनि मां, ऐं जेके सीननि में आहे सो पधरो कबो। पोइ अलाह पाक फरमाए थो आख़िर में बेशक उन ॾींहुं संदन पालणहार उन्हनि जे हाल जी ख़बर रखंदड़ आहे। इहे 11 आयतूं तर्जुमो त सॼो सम्झ में अची थो वञे थोरो घणो जेको बि आहे। हाणे घोड़नि जो ज़िक्र हिन में अदरवाइज़ घोड़े जो नालो हिते ऐं काथे बि न आयो आहे। उनखे चवंदा आहिनि असार अलाह जो घोड़े जो नालो आहे, पर उहो हिते किथे बि न आयो आहे। पर तफ़सीलनि में आयो आहे त इहो घोड़नि जे बाबति ज़िक्र आहे। हाणे अचो हिनखे सम्झूं था इंशाअल्लाह ताला। हाणे सम्झाणी खां पहिरीं थोरो हिन सूरत खे हिकिड़े ॿिए नमूने हिकिड़ी शइ ॾिसूं था पिया हिन में, उहा इहा आहे त ही 5 आहिनि कसम। कहिड़ा? वल, वल जी त असांखे बिल्कुलु ख़बर आहे त वल कसम लाइ ईंदो आहे। ही फल बि कसम आहे, ही फल बि कसम आहे। ऐं ही जेको फ आहे हिन में ज़ाहिर तौर फल कोन्हे को, पर पोइ बि इहो हिन सां कनेक्टेड इहे कसम आहिनि जेके तफ़सीरनि में चया विया आहिनि। माना फल हुजे या फल हुजे या ही फा छड़ो फ़क़ति फा आई आहे, कसम आहे, कंटिन्यूटी आहे हिननि में। माना उन खां पोइ कसम कंहिंजो खयो आहे अलाह पाक, 5 में कहिड़ा ज़िक्र आयो आहे, छाजो आयो आहे उहो ॾिसबो। उन खां पोइ छा बाबति कसम कयो असां थोरो ज़िक्र त करे आयासीं, पर उनखे थोरो अॻिते हली वधीक सम्झबो इंशाअल्लाह ताला। फ माना लफ़्ज़ जी माना थींदी अखर आहे। इहो फ माना हर्फ आहे। हर्फ माना इस्म न आहे। 3 शयूं थींदियूं न क़ुरान पाक में, इस्म, फ़िअल, हर्फ। ही हर्फ आहे, माना हिकिड़ो अखर आहे, उनजी माना छा आहे? पोइ इहो गॾिबो आहे कंहिं बि इस्म सां, लफ़्ज़ सां। हाणे हलूं था पिया जवाब कसम आहे। कहिड़ो? इन्नल इंसान, ही त 6 नंबर आयत आहे न। 5 कसम थिया आयत जा, 5 आयतूं, 6 नंबर आयत आहे जवाब कसम। इन्नल इंसान लिरब्बिही लकनूदुन, पर छाण जो असां हिते अफ़ो कंदासीं त सुकून ईंदो, लकनूद। बेशक माण्हू पंहिंजे रब जो वॾो बेशुक्र आहे। जेको हिते आयो आहे न, हिनजी माना छा थींदी? हिनखे विरहाइबो सम्झण जे लाइ। ले रब ही,
ही अटैच प्रोनाउन आहे, ही इस्म आहे, ही हर्फ आहे। ॾिसो कीअं गॾाए पिया आहिनि ऐं हुन माना ठाहिनि था पिया। घणा अखर आहिनि? 1 2 3 4। हिन लाइ असां जेकॾहिं माना रखूं था पिया त लाए रब हुन जे या पंहिंजे रब जे लाइ, न पंहिंजे रब जो मक़सदु चवण जो इहो आहे त केॾा अखर वधी था वञनि। अरबी में इहा ख़ूबी आहे त कनेक्टिंग वर्ड ठाहींदी आहे, माना अखरनि खे गॾे करे ॾाढो मुख़्तसिर लफ़्ज़ थी वेंदो ऐं पुर माना। हाणे लिर रबी छा थींदो? पंहिंजे रब जो। लि माना थींदो आहे लाइ, पर हिते जॾहिं माना सिंधी में खणी अचिबी न त एग्ज़ैक्ट माना उहा न खणबी जेका लफ़्ज़ जी आहे। जेको माना आम तौर ते जेका माना या ॿोली ॻाल्हाइजी थी पई उहा माना खणी अचिबी। हाणे इनल इंसान बेशक माण्हू पंहिंजे रब जो, रब लाइ वॾो बेशुरो न थींदो, रब जो वॾो बेशुरो आहे। ठीकु आहे न? माना ले रब ही, पंहिंजे रब जो। इहो थियो न? इहो छा आहे? इहो जवाब क़सम आहे। हिनखे अरबी में छा चइबो? मुक़सिम अलैह, माना जंहिं ॻाल्हि लाइ कसम खयो वियो आहे। अलाए जंहिं मथां कसम खयो वियो आहे, इन ॻाल्हि जे लाइ कसम खयो आहे, हिन ॻाल्हि मथां। उन खां पोइ हीउ जेको थोरो असां अॻे में सिखी आया आहियूं, थोरो रिवाइज़ था कयूं हुनखे, माना कसम ऐं जवाब कसम। जवाब कसम छा थींदो आहे? उहो आहे मुक़सिम। अच्छा साईं नईम साहब थोरी हिकिड़ी ॻाल्हि वज़ाहत माना ॻाल्हि पॉइंट आउट कई, उनखे खणी चाहे हिते हिकिड़ो सेकंड में ॻाल्हि विसरी वई। उहा इहो आहे त हीउ जेको आहे हिन में जेको आयत खणी आहे न, जेको पढ़ी साईं, हिन जे आदियात ते आहे जेको मथो हिन जो लॻल आहे, क़ुर पाक में इहो जेको लिखियलु हुयो इहो हिन जो डिज़ाइन टाइप ते लिखियलु आहे, पर हीअ हिते हिन में कसर आहे सिधी। हीअ लकीर वग़ैरह न हिन डिज़ाइन जी जीअं हीअ न कुझु जीअं। बहरहाल हिनखे कसराई थींदी आहे आदियात ते। साईं ॾाढी सुठी पॉइंट आउट कई ॻाल्हि, महिरबानी। ठीकु आहे, हीअ थियो हिते कसम ऐं जवाब कसम जी असां ॻाल्हि था कयूं त हिकिड़ो हूंदो आहे मुक़सिम। मुक़सिम माना केरु आहे? जेको कसम खणण वारो। कसम पहिरीं ॻाल्हि इहा अथव कसम खणे केरु थो? उहो केरु थो खणे हिते कसम? खुदा पाक थो कसम खणे। उहो छा आहे? उहो मुक़सिम आहे। उहो थींदो जंहिं शइ जो कसम खयईं, उहो थींदो मुक़सिम बि। मुक़सिम सीन खे कसराई थी, मुक़सिम बि माना जंहिं जो कसम खयो वियो आहे। उहे 5 आयतुनि में छाजो कसम खयो आहे? अॻिते हली ॾिसूं था पिया। पोइ वरी ईंदो आहे मुक़सिम अलैह, हाणे जंहिं मथां कसम खयो वियो हुयो या जंहिं लाइ कसम खयो वियो। इन जेका ॻाल्हि आहे जंहिंजी शायदी ॾियणी आहे, जंहिंखे साबित करणो आहे, जंहिं ॻाल्हि ते ज़ोर ॾियणो आहे, जंहिं ॻाल्हि जो ज़िक्र करणो आहे, जेका ॻाल्हि ॿुधाइणी आहे, उहो थींदो मुक़सिम अलैह, यानी जवाब कसम। जवाब कसम लाइ थींदो मुक़सिम अलैह। हाणे हिकिड़ी ॿी इहा ॻाल्हि त 33 सूरतूं आहिनि क़ुर पाक में जेके कसम सां शुरू थियनि थी पयूं न। वल असर वल इंसान लफ़ी ख़ुस्र, इहे बि आहे। अहिड़े नमूने सां बि वल आदियात ही असां पढ़ूं था पिया, व नाज़ियात। अहिड़े नमूने सां कसम सां जेके बि शुरू थियनि थियूं पयूं 33 सूरतूं आहिनि क़ुर पाक में। ऐं क़ुर पाक में जेका वल आदियात जेका सूरत ही आहे, इन तिर्ज़ सां 5 सूरतूं आहिनि। कहिड़ियूं? ॾिसो ही हिन जा नंबर आहिनि 37, 51, 77, 79 ऐं 100। 37 में कहिड़ी आहे? वस्वाफ़ात, माना फ़रिश्तनि जो ज़िक्र आहे हुन में। वज़ारियात, हवाउनि जो ज़िक्र आहे। वल मुरसलात, हुन में हवाउनि जो ज़िक्र आहे। किन फ़रिश्तनि जो चओ अलाह आलम, बहरहाल कोन्हे। ये जेका 79 आहे उहा वन नाज़िआत, इन में मलाइकनि जो ज़िक्र आहे बाक़ाइदे। ही जेका 100 असां पढ़ूं था पिया, जेका 100 असां पढ़ूं था पिया, उन में कंहिंजो ज़िक्र आहे? घोड़नि जो ज़िक्र आहे। घोड़नि जो इन में ज़िक्र आहे। अच्छा ही हेठि जेको आहे इनखे लाइन ॾेई करे रखियो आहे हेठि हिन ॿिनि जो, इहो छाजे करे? उहो हिन जे करे जो ही 79 नंबर ऐं ही 100, ही त 100 नंबर त 30 जुज़ में आहे न। माना सिपारे जो असां पढ़ूं था उन में आहे। 79 नंबर बि 30 सिपारे में ई आहे। छो? 30 सिपारो कहिड़ी सूरत नंबर खां शुरू थो थिए? जेको शुरू थो थिए 78 खां थो थिए। छो जो इहो 79 आहे, माना जेके कसम वारियूं सूरतूं आहिनि इहे 2 30 सिपारे में आहिनि, 79 ऐं 100। हाणे इन खां पोइ ही सिपारे में ॾिसो ही ॿुधाए थो पियो हिते। हलूं था सम्झाणी त इंशाअल्लाह ताला। पहिरीं आयत छा आहे? वल आदियात दबहा।
कसम आहे हांबारो हणी ड्रोणंदड़ घोड़नि ड्रोणंदड़नि जो पर आहिनि घोड़े जी ॻाल्हि आहे ही कहिड़ो आहे ही ड्रोणंदड़ घोड़ा ठीकु हांबारो हणी ही छा आहे ही हांबारो ॿई शयूं हूंदियूं आहिनि जेके घोड़ा कंदा आहिनि हिकिड़ो त उहो हूंदो आहे हुनजो के चवंदा आहिनि हिड़कार चवंदो आहे माना हुनखे अंग्रेज़ी में चइबो आहे नींग करे डिघो आवाज़ कढंदो आहे न उहो आहे ॿियो आहे हांबारो जेके अरबी में चवंदा आहिनि पेंटिंग नंढड़ो जेको आहे करे जेको आहे न इहो आवाज़ कढंदो आहे जॾहिं फॉर एग्ज़ाम्पल जॾहिं साहु पटणो हुजेसि का ॿी ॻाल्हि करणी हुजेसि उन में उनजो माना हिकिड़ो यानी ही जेको ॾिसो न आवाज़ कढे थो त हिनजो धूओं बि निकिरे थो पियो सियारे में जेकॾहिं हुजे फॉर एग्ज़ाम्पल त ही नज़र थो अचे इहो आहे पेंटिंग हांबारो हणी त कसम आहे हांबारो हणी दौड़ंदड़नि जो कनि छा था अञा उन खां अॻिते ईंदो पर फल मूरियात क़दहन पोइ कसम आहे ही फ जॾहिं आहे त पोइ कसम आहे सुंबनि सां चिणगूं कढंदड़ घोड़नि जो ही फल मोरियात जॾहिं ईंदो न फल मोरियात माना जेके चिणगूं कढनि चिणगूं कीअं निकिरंदियूं उहो इहा ई ॻाल्हि आहे ही जेको घोड़ो आहे हिन जे पेर में ही जेके हिन जा खुर आहिनि इन्हनि ते ही लॻंदो इहो लॻंदो इन जे हिननि में पोइ ही आहे हिन जो खुर ही घोड़े जो पोइ हेठों ही नहल में लॻो हिनखे चवंदा आहिनि हार्स शू अंग्रेज़ी में हूफ 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 बारा जेको बि ही हिन ते लॻंदो आहे त ऐं पोइ जॾहिं ही ॻरंदो आहे त तव्हां असां नंढे हूंदे हूंदासीं लोरनि खे ॾिसंदा हुआसीं घोड़नि खे पिया हणंदा हुआ ऐं वरी जॾहिं ॻरी वेंदो आहे लोह काफ़ी दफ़ा हलण खां पोइ पथरनि ते लॻे थो रोडनि ते लॻे थो पियो लॻंदो हो हाणे त घटि था ॾिसूं त पोइ हिन में वरी ॿियो हुन में नेल लॻाईंदा हुया नेल नून ऐं लाम हाणे इहो जॾहिं दौड़ंदा सुबुह जो पथराली ज़मीन हुजे पथरीली ज़मीन हुजे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन सां जेके लॻंदो त हुन में चिणगूं कढंदो आहे इहो कमाल आहे यानी क़ुर पाक जेका तस्वीर चिटी आहे हांबारो हणी दौड़ंदड़ घोड़नि जो ऐं सुंबुनि सां चिणगूं कढंदड़ घोड़नि जो इहे थियूं ॿ ॻाल्हियूं टियों कसम छा जो पोइ कसम आहे सुबुह जी महिल यलगार यानी उमालक हमिलो थिए न हुनखे यलगार चइबो यलगार करण वारनि घोड़नि जो इहो सुबुह जी यलगार छा आहे अरब में इहो रवाजु हूंदो आहे जो कबीला हूंदा न कंहिंसां दुश्मनी हूंदी किथे हमिलो करणो हूंदो या किथां लुट मार करणी हूंदी या अदरवाइज़ ऑल्सो है न पोइ उहो वक़्तु हूंदो सुबुह जो तमामु सवेर जो पैर फुटी खां हुजे न उन माण्हू सुतो पियो हूंदो आहे गहरी निंड में उन वक़्तु हमले करण जो बहितरीनु टाइम हूंदो आहे हुननि खे जीअं टाइम ई न मिले तयारी जो मथो वञी कड़को करे उहे घोड़ा पोइ कसम आहे सुबुह जी महिल यलगार करण वारनि घोड़नि जो अलाह अकबर हीअं न माण्हू डुकंदा वञनि घोड़ा ईअं किथे हमलो करण लाइ फिल्म में असां ॾिसंदा आहियूं बाक़ाइदा उहा शइ आहे हिकु त उहा सुबुह जी महिल आहे पर माना पैर फुटियो आहे डोड़नि था पिया चिणगूं कढनि था पिया पेरनि मां हंबारो करे हलिया आहिनि पोइ कनि छा था कसम आहे उन्हनि जो जेके जो उन महिल रही आहे धूड़ उथारीनि था पिया ॾिसो न केॾी धूड़ थी तकड़ा तकड़ा हेॾा सारा जो हलनि था पिया हुते किथे ज़मीन आहे किथे कचो आहे किथे कीअं त इहो दुधड़ बि उथे थी पई पोइ कनि छा था पंजी जेको कसम आयो आहे फवसत न बि कसम आहे उन्हनि वफ़ादार घोड़नि हाणे हिते लफ़्ज़ ब्रेकेट में छा लिखियो अथऊं वफ़ादार घोड़ा हिन जो हिकिड़ो रीज़न आहे घोड़ा त आहे पर वफ़ादार घोड़ा छो जो जेके उन घड़ीअ काहे पवनि विच दुश्मन जे लश्कर में यलगार कंदा ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं बि उन्हनि खे ख़बर पवंदी साम्हूं वारो जिते हमिलो थिए थो पियो त नेठि उहे त उथंदा त ज़रूरु हमिलो कंदा पर तेसीं ताईं इहे हिन जे लश्कर जे विच में पुगल हूंदा इहो थियो नक्शो हाणे छा आहे अरब ॿुधंदो जॾहिं काफ़र ॿुधंदा कोन पर हीउ नक्शो तो ॻाल्हि हले पई घोड़नि जी ॾाढी बहितरीनु आहे
जॾहिं इहा ॻाल्हि अलाह पाक तजस्सुस पैदा करे छॾियो, हाणे अलाह पाक ॻाल्हि करे थो पियो कि जेको आहे न घोड़ा काहे विच में पवनि था पिया, अलाह पाक ॻाल्हि कहिड़ी थो करे, इन्नल इंसान लिरब्बी लकनूद, बेशक माण्हू पंहिंजे पालणा जो वॾो बेशुक्र आहे। इन माना बेशक रब्बी मन हिन जे रब जो तसवुर छा आहे हिन में? ॻाल्हि इहा आहे त घोड़ो जॾहिं यलगार करे कंहिं ते हमिलो करे थो पियो त छा जेके साम्हूं वारा आहिनि जॾहिं बि थिया जंहिंखे बि को मौक़ो मिलियो हमले करण वारनि खे बि न छॾींदो, उनजे घोड़े खे बि न छॾींदो, कोशिशि कंदो त घोड़े खे पेरनि खणे त माण्हू किरी पए सवार। हीअं आहे न, नॉर्मल आहे, नेचुरल आहे इहो। घोड़े खे कहिड़ी ज़रूरत पई आहे वञी जेका पाण विढ़ण जी कंहिंसां? घोड़े जी का दुश्मनी त कोन्हे हुन कंहिं बि कबीले सां। इहो आहे वफ़ादार घोड़े जी। घोड़े जी पंहिंजी का दुश्मनी कान्हे, भले फुरण वञनि, लुटण वञनि, हमिलो करण वञनि या पंहिंजे बचाव लाइ कंहिंसां विढ़ण वञे या कुझु बि थिए, पर जंग त जंग आहे न। लश्कर में वेंदो जॾहिं त साम्हूं वारो को तीर हणंदो, को तरार हणंदो, का ॿी का ॻाल्हि बचाव कंदो, को गोली हणंदो, घोड़े खे न लॻंदी? घोड़ो जो पंहिंजे सर ते बार खणी पुठी ते डोड़ी करे अलाए केतिरनि जा केतिरा मेल करे कंहिंसां विढ़ण थो वञे, उन ज़िंदगी कड़ो एतबार अथव, ज़िंदगी विञाए वेहंदो, पोइ घोड़ो ईअं छो थो करे? वफ़ादार आहे पंहिंजे मालिक जो। अलाह पाक जेका ॻाल्हि कसम खणी ॻाल्हि कई आहे त इन्हनि घोड़नि खे ॾिसो, उहो पंहिंजे मालिक जो वफ़ादार आहे, छड़ो हुनखे खाधो थो खाराए, हुनजो ख़्याल थो रखे, त घोड़ो इन बाहि में बि पवे थो पियो, इन में जेको आहे लश्कर में जंग में पंहिंजी जान जो ख़तरो आहे जिते, हुनजी परवाह नथो करे। मालिक जी मर्ज़ी आहे त हिते वञे ऐं विड़े त वञे थो हुन लश्कर में, विच में वञी थो विड़े हुननि सां जिते सभ खां वधीक ख़तरो आहे। कॾहिं तरार हेॾो ईंदी, को नोज़ो हेॾो ईंदो, का ख़बर ई न आहे। कमाल आहे। को माण्हू चए मिसाल थी घोड़े जो कीअं? अलाह पाक त क़ुर पाक में फरमायो आहे अलाह पाक मच्छर जे मिसाल ॾियण खां बि शर्म नथो करे। काफ़िर एतिराज़ कंदा, कहिड़ी हुन में ॻाल्हियूं आयूं आहिनि, कई माकुड़ी जी ॻाल्हि करी, हुनजी ॻाल्हि आहे। कहिड़ो इहो क़ुर आहे जंहिंमें अलाह हेॾो सारो ख़ल्क़ींदड़ आहे, ज़मीन आसमान जो, वरी ॻाल्हि मिसाल कहिड़ा थो ॾे? इन अलाह ला यज़रिबु मसलन मां बाऊज़तन फमा फ़ौक़हा, अलाह पाक चए त मूंखे त शर्म ई कोन्हे, मां त मच्छर जो या मच्छर को बि कंहिं ॿी घटि शइ जो मिसाल ॾेई सघां थो पियो, छो जो मां जेका शइ ख़ल्क़ी आहे हक़ीर न आहे काई बि, मक़सद सां आहे जेका बि आहे। अलाह पाक हिन में घोड़े जी मिसाल ॾिनो आहे। घोड़ो मक़सद छा थियो? पंहिंजे मालिक जो वफ़ादार आहे, जॾहिं त इंसान पंहिंजे पालण जो वॾो बेशुक्र आहे। माना जीअं अलाह चवे थो पियो, उनखे शुक्र करण जे बजाए शिकायतूं करे थो पियो, उन ते अमल करण जे बजाए सुस्ती करे थो पियो उनजे हुकुमनि ते। नबी उन मोकिलिया, उनजो चयो वञण जे बजाए उन्हनि तां इस्तहज़ा करे थो पियो, उन्हनि ते तनक़ीदूं करे थो पियो, उन्हनि खे पंहिंजे बराबरि सम्झे थो पियो। जॾहिं त नबीअ इबादत सां कोन नबी थींदा आहिनि, उहे अलाह पाक जा ख़ल्क़ियल बाना आहिनि इंसाननि वांगुरु ई, छो जो इंसान उनजे पंहिंजे क़ौम मां ई दायर आया सभई, पर अलाह पाक हर कंहिंजा दर्जा मुक़ररु कया आहिनि न। नबियनि जो इकराम कोन था कनि, नबियनि जो चयो कोन था मञनि, किताब लथा उन्हनि ते अमल कोन था कनि। अलाह जो वॾो बेशुक्रिया या नाशुक्रिया, अलाह जे आयतुनि में गौर नथा कनि, निशाननि में। जॾहिं त घोड़े खे फ़क़ति मालिक छा थो करे, उनखे रखे थो, पाले थो ऐं खाधो थो ॾे उनखे। जॾहिं त अलाह न फ़क़ति इहे शयूं करे थो पियो, बल्कि अलाह त इंसान खे ख़ल्क़ियो बि आहे। घोड़े जे मालिक घोड़े खे ख़ल्क़ियो त कोन्हे न, त माना इंसान खे वधीक शुक्र करणु खपे, जॾहिं त उहो नाशुक्र आहे। अलाह असांखे शुक्र करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए इंशाअल्लाह ताला। 7 नंबर आयत हलूं था। व इन्नहु, ऐं बेशक बेशक जो हर अचे थो पियो, बेशक 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 बेशक, केॾो हिन में ज़ोर आहे हिन ॻाल्हि ते सम्झाइण ते। व इन्नहु अला ज़ालिका लशहीद, जेका इहा अलाह ॻाल्हि कई त नाशुक्रो आहे, जॾहिं त घोड़ो पंहिंजे मालिक जो वफ़ादार आहे, अलाह पाक छा थो चए त इन ते बेशक उहो पाण बि उन सां पक सां शाहिद आहे। इहो पक सां शाहिद कीअं थियो? बेशक
कहिड़ी ॻाल्हि मूं सम्झूं त इहो हिन ते शायदि आहे, इहो कीअं शायदि आहे हिन ॻाल्हि ते? उहो शायदि इन करे आहे जो पुठी जे हुन ते घोड़े ते सुवार केरु थो थिए? सुवार जेको थिए त उहो ॾिसे न पाण, शायदि आहे न उहो त घोड़ो हुनजो चयो मञे थो पियो पंहिंजे मालिक जो सुवार जो। हिन असां पंहिंजे मालिक खे विसारी वेठा आहियूं। इन हू ऐं बेशक उहो पाण हिन ॻाल्हि सां पक सां शायदि आहे हिन घोड़े खे ख़लकियो त कोन्हे, इहा शायदि ॾींदो न। तव्हां हिन मां कोई बि पुछे उन खां सुवार खां त बाबा घोड़ो तो ख़लकियो आहे छा? मां कान्हो ख़लकियो आहे। हुनखे खाराए थो? हा मां खाराईंदो आहियां, ख़्यालु रखंदो आहियां। पर अलाह पाक असांखे ख़लकियो बि आहे, रिज़्क बि ॾिनो आहे। पर असां रिज़्क सां छा था कयूं? ही सिहत बि रिज़्क आहे, माल औलाद बि रिज़्क आहे, दुनिया में जेके बि सहूलियतूं आहिनि रिज़्क आहे इहो। पर असां छा था कयूं? असां इहो था कयूं जो अलाह पाक चए थो, 3% जी ॻाल्हि कई आहे न, कंहिं सां ज़ारिक मसाइल तूं ईअं न आहे, तूं ईअं नथो चए त तूं हीअं आहे, तूं शायदि ॾे न, उहो माना 3% जेको बि आहे। माना अलाह पाक 8 नंबर आयत में चए थो व इन्नहु, हाणे हीअं न, ऐं बेशक हू आहे छा? इन्नहु हू आहे लिहुब्बिल ख़ैर लशदीद, माल जी मोहबत में, माल माना दौलत, दौलत जी मोहबत में लशदीद, पक सां ॾाढो सख़्तु आहे। माना शदीद तकलीफ़ कंहिंखे थिए, शदीद सूर थींदो आहे, ॿान में धकु लॻे त माना सख़्तु, तमामु सख़्तु। सिंधी लफ़्ज़ आहे इहो, हुब बि सिंधी लफ़्ज़ आहे, मोहबत, ख़ैर बि सिंधी लफ़्ज़ आहे, पर हिते माल जे लाइ इहो इस्तेमालु थियल आहे, दौलत लाइ। बेशक हू आहे माल जा दौलत जे मोहबत में पक सां ॾाढो सख़्तु। हाणे ॾाढो सख़्तु के छा? गिरफ़्तार आहे हुन में या फाथल आहे। हीअ असां लफ़्ज़ चवंदा न त माल जी मोहबत में, दौलत जी मोहबत में फाथल आहे या दौलत जी मोहबत में गिरफ़्तार आहे। जॾहिं मां हिन तर्जुमो कयां पियो त मूंखे ॾाढी हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में आई, मां उहा हिते लिखी छॾी, मतिलबु मूंखे विसरी वञे। तमामु ॾिसूं त असां यानी मां जेकॾहिं क़ुर पाक चए थो पियो त भई दौलत जी मोहबत में शदीद आहे, माना ख़राबी आहे। मुआशिरो हुनखे कीअं थो ॾिसे? छड़ो मुस्लमान ई न, ईमान वारा न, ऐं ॿियो इस्लाम न। ॾिसूं मुआशिरे जा लफ़्ज़ छा आहिनि, ॾिसो उहे ख़ुदि उन ख़राबी जी निशानदेही था कनि। जेकॾहिं को माण्हू ॾिसो पंहिंजे पीउ माउ जी मोहबत में आहे, तव्हां हुनखे चवंदो त हीउ साईं पीउ माउ जी मोहबत में गिरफ़्तार आहे, भई पीउ माउ जी मोहबत में फाथो पिया, पीउ माउ ॿारनि सां मोहबत कंदा। तव्हांखे असां कॾहिं चवंदा आहियूं मुआशिरे में त तूं छो पंहिंजी औलाद जी मोहबत में गिरफ़्तार थियो आहे? छो हिन में तूं फाथो पियो आहे औलाद जी मोहबत में? छो ज़ाल खे मुड़ुस सां मोहबत आहे? छो मुड़ुस खे ज़ाल सां मोहबत आहे? छो भाउ खे मोहबत आहे? पंहिंजी मोहबत में फाथा पिया आहिनि भाउ भेण खे, भेण खे। इहे असांजा रिश्ता आहिनि, मामला आहिनि जेके बि। असां कॾहिं हिन ग़लति में ॾिठो आहे? हा, पर जॾहिं असां ॾिसंदासीं दुनियावी का ॻाल्हि, दौलत में मोहबत हूंदी, पंहिंजे मिल्कियत सां, पंहिंजे हुन सां पुछंदा छो हिन माल में, हिन मिल्कियत में, मोहबत में गिरफ़्तार थियो पिया छो? आख़िर इहो माना यूनिवर्सली इन ॻाल्हि खे ग़लति भायो थो वञे। हाणे ॿी हिन में ॻाल्हि इहा ईंदी त अंग्रेज़नि खे ॾिसूं भला मथां थी सघंदो उनखे पसंदि हुजे त भई दौलत सां मोहबत करणु जाइज़ आहे, पर न, जेकॾहिं को दौलत किथे ख़र्च न कंदो कंहिं चङे कम में, कंहिं ग़रीब जे हिन में, हर मुआशिरे में हुनखे चवंदा ग्रीडी आहे, या वधीक कोशिशि कंदो, चोरी सां वठण जी कोशिशि कंदो, बेईमानी सां जमा करण जी कोशिशि कंदो, हासिल करण जी कोशिशि कंदो, ग्रीडी आहे। या कंहिंखे चवंदा तूं कंजूस आहे, वेस्टिंगी आहे। माना इहे लफ़्ज़ बि हिन मुआशिरनि में आहिनि न, छाजे करे? इहे माल दौलत जी मोहबत जी ख़राबी जे लाइ। ऐं ॻाल्हि छा आहे, ॾिसो लफ़्ज़ कहिड़ा आहिनि, अलाह पाक जेके इस्तेमालु कया आहिनि न, इनखे सम्झण जी ज़रूरत आहे। इहा त लिहुब्बिल ख़ैर, माल जे या दौलत जे मोहबत में पक सां ॾाढो सख़्तु आहे। जेकॾहिं छड़ो ईअं हुजे भई न लिहुब्बिल ख़ैर, त पोइ हेॾो को मसइलो कोन हो न। पंहिंजी दौलत आहे, माण्हू पैसा कमाए, मोहबत थींदी आहे, छो न थींदी आहे? का मिल्कियत वरिती हुन सां मोहबत थींदी आहे, पर लशदीद, लशदीद हुनखे ख़राबी में वठी थो वञे। हिकिड़ो ही ॾाढो मूंखे नज़र आयो गूगल ते बहितरीन, ॾिसो तव्हां, ही थोरो नंढिड़ो फ़र्क़ु आहे वेल्थ ऐं हेल्थ में। दौलत माना हुनजी शदीद मोहबत ऐं सिहत पाण में गॾु रही था सघनि। या त ही हिन खे सिधो बीहारबो त वेल्थ ईंदी, या त हेल्थ हूंदी, ॿिन्ही में जेको माण्हू खणे। ॿियो
ॿी हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी आहे तमामु अहम। असां जॾहिं चवंदा आहियूं आख़िरत जी ॻाल्हियूं कंदा आहियूं न त असांजो मुस्लमानी वारो टॉपिक ईअं हली वेंदो आहे ॼण दुनिया में कुझु करणो ई न आहे, बसि चुपचाप करे अलाह अलाह करिणो आहे, 2 नमाज़ूं पढ़णियूं आहिनि, फर्ज़ नमाज़ पढ़ी, ज़कात रोज़ो रखे, हज कया, बसि पोइ हले वञिणो आहे, बसि आख़िरत थी वई। दुनिया में मुंहिंजो कहिड़ो कमु जो मां महिनत कयां, कमायां, छा कयां, छो पैसा जमा कयां मां? ग़लति आहे इहो सोच। पैसा ग्रो करणु जाइज़ आहे, ही ग्रो कयो, हेतिरा हुजनि हेतिरा कयो, हेतिरा कयो, हेतिरा कयो। ॻाल्हि छा आहे, दौलत जो हुजणु या कमाइणु जाइज़ तरीक़े सां, बिल्कुलु जाइज़ आहे। फ़र्क़ु कहिड़ो आहे? ख़राबी छा में आहे? हिकु त इहो अलाह ॿुधायो लशदीद, एॾी मोहबत हुजे जो सभु रिश्ता मामला ॿिया टिया सभु विसरी वञनि, है न, वॾाई अची वञे, पाण में गुरूर अची वञे। ॿी ॻाल्हि जेका हिकिड़ी तमामु सिंपल लफ़्ज़नि में खणिजे त ही जेको आहे न ॾिसो सुम्हियो पियो आहे दौलत जे मथां, जमा पई थी थिए, जमा थी पई थिए, ख़र्चु नथो थिए। हाणे फ़र्क़ु कहिड़ो आहे? असल फ़र्क़ु आहे त उनजो, हाणे खीसो असां चवंदा आहियूं, ॿिया लफ़्ज़ ॿियो बि चवंदा हुजनि, थी सघे थो इहा दौलत खीसे में हुजण में या वरी दिलि में हुजणु, इन में फ़र्क़ु आहे। खीसे में आहे ठीकु आहे, या जॾहिं दिलि में अची वई न, माण्हू सुम्हियो पिया ॾींहं राति हुनजे मथां न जमा पियो कंदो त वञे पियो थो गणे, इहा दौलत ख़राबु आहे, इहा कम जी न आहे, इहा नुक़सान आहे। दौलतमंद हुया ज़माने में, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में दौलतमंद हुया। उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु जो नालो ई गनी पइजी वियो। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जो वालिद साहब दौलतमंद हुयो, पाण दौलतमंद घराणे मां हुया, तॾहिं त जेका पंहिंजे इन्हनि खे छॾायूं ग़ुलामनि खे, बिलाल रज़ियल्लाहु अन्हु ते उनजो जेको आहे सख़्ती कंदो हो मालिक काफ़िर, त उन खां कंहिं छॾायो उन्हनि खे पैसा ॾेई? अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जी दौलत न हुजे त कमु कीअं थिए? आहियूं दौलत कमाइजे, ख़र्च कजे, ऐं ख़र्च किथे कजे? कमाइजे बि चङे नमूने सां, ख़र्च कजे बि चङे नमूने सां। इंशाअल्लाह अल्लाह से तौफीक नसीब फरमाए। 9 नंबर आहे त अफला यालम, अफला माना छा पो न, टे हिस्सा इन जा, टे लफ़्ज़ आहिनि। फ ही माना हर्फ अची वेंदो, अफला छा पो न, यालम ॼाणंदो आहे, इज़ा बोसिर उन वक़्त खे जॾहिं कढियो वेंदो, माफिल कुबूर कब्रुनि में, जेके कब्रुनि में आहे सभिनी मां कढियो वेंदो, बोसिर माफिल सुदूर, ऐं छा थींदो, ऐं जेकी सीननि में आहे सो पधरो कबो। सीननि में कढी बि का शइ न, ॾिस कमाल क़ुर पाक में तदब्बुर करण जो इहो ई आहे। कब्रुनि में जेके आहे उन्हनि खे कढियो वेंदो, भले कॾहिं हॾा थी विया हुजनि, मिटी थी विया हुजनि, पर कढियो वेंदो। सीननि में आहे सो पधरो कयो वेंदो। अल्लाह अकबर, उसूल हासिल थींदो आहे, पधरो कयो वेंदो, कढियो वेंदो। कढियो का फिज़िकल शइ त न आहे, जेके थॉट्स आहिनि, जेके ॿियूं हुजनि, जेके सीननि में आहिनि, जेके क़ल्ब में आहिनि, दिलि में आहिनि, इहे का फिज़िकल शइ त न आहे जो कढी वेंदी, हिन लाइ अलाह पे पधरो कयो वेंदो। अल्लाह अकबर। हिते ॿ शयूं बि ॾाढी तदब्बर जूं बहितरीन आहिनि सिखण जूं, सम्झण जूं। ही आयो आहे अफला यल्म, छा पोइ न ॼाणंदो आहे, माना हर ॻाल्हि लाइ माण्हू उन लाइ अलाह पाक चवे थो जेको इन ॻाल्हि में फाथल आहे, जेको दौलत जी मोहबत में फाथल आहे। अफला यल्म न ॼाणंदो आहे, माना हिकिड़े ॼणे जी ॻाल्हि आई आहे, या ॼाणंदी हुजे भले औरत छो न हुजे। महफ़िल कुबूर, कुबूर थी वियो जमा, हिकिड़े कुबूर मां त हिकिड़ो माण्हू त कोन निकिरंदो, हिकिड़ो माण्हू हिकिड़ी क़बर मां निकिरंदो न। हाणे ॼाणंदो आहे, पोइ जॾहिं कढियो वेंदो, जेकी क़बरुनि में आहे, क़बरुनि में त हज़ारे लखे करोड़ अची विया। इहो ई आहे क़ुर पाक जो कमाल आहे। हिन में क़ुर पाक जा लफ़्ज़ कॾहिं ग़लति थी नथा सघनि न, का बि बीहक थी ग़लति नथी सघे। ॿिए जेको कलाम हुजे हा लिखिया न ॼाणंदो आहे, जॾहिं क़बर मां कढियो वेंदो, माना हिकिड़े ॼणे जी ॻाल्हि थी न, सभिनी जी त कोन थी। पर छा पोइ न ॼाणंदो आहे उहो, हाणे इहा हुनजी ॻाल्हि थी त हुनजे लाइ थियो, उनखां क्वेश्चन थियो त छा तो न ॼाणंदो आहे, त छा थींदो, जेकी सभु कढियो वेंदो जॾहिं क़बरुनि मां, जेकी क़बरुनि मां सभु कढियो वेंदो, माना सभिनी जी ॻाल्हि अची वई। ॼाणींदो हिकिड़ो माण्हू, पर छा आहे, इहा नॉलेज आहे त क़बरुनि मां जेकी कढियो वेंदो, माना उहो हुन में उहो बि हूंदो। ऐं हिते ॾिसो वरी, हिते बि ईअं ई आयो आहे, ऐं जेकी सीननि में आहे, हिते बि जमा जी ॻाल्हि आई, फिर सुदूर पधरो कबो, जेको सीननि में आहे, माना जेके बि हूंदा सभिनी जे सीननि में अल्लाह पाक जेके हुननि जा हूंदा राज़ पधरा करे बीह रहा। असां राज़ त न खणी हलूं न, जेके असां हिते बि शर्मसारी थिए, उते बि शर्मसारी थिए।
अहिड़ा खणी हलूं जंहिंमें असां ख़ुशि थियूं इंशाअल्लाह ताला, ऐं अल्लाह पाक जी ज़ात बि उन में ख़ुशि हुजे, ऐं असांजो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि इहो ख़ुशि हुजे। इन्हनि मुंहुं जेके असां अमल कयूं था पिया, दुरूद पाक मोकिलियूं था पिया, ख़ासि तौर ते जुमे जो पढ़णु खपे। अॼु मूं सूरह कहफ पढ़ी, मां पढ़ंदो रहंदो आहियां जुमे ते अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। मां कोशिशि कंदो आहियां मां पंहिंजो यानी निमाज़ में पढ़ां, 3 आयतूं करे 4 आयतूं करे। अॼु मां जॾहिं पढ़ी त मूंखे अञा सम्झ में अची, इहा ॻाल्हि मूंखे पूरी हिन में माना सम्झ में नथी अचे, अञा पहिरीं 10-15 आयतूं आहिनि, वधीक न। पोइ मां अची वरी हुनखे ॾिसी ॿीहर पढ़ियो, जीअं मूंखे हिकु लफ़्ज़ जी माना सम्झ में अचे थी, मां आईंदा पढ़ां त मूंखे सॼो पूरो नक्शो ज़हन में ईंदो वञे इंशाअल्लाह ताला। असांखे करणु बि ईअं खपे, हीअ जीअं सूरत आहे जंहिंखे यादि आहे न, हाणे हिनखे ॾिसी ज़हन में रखी पढ़ंदो हले, कहिड़ो नक्शो हिन में अलाह पाक पेश कयो आहे। आख़िरी आयत था चऊं, इन रब्बहुम बिहिम यौमइज़िन लख़बीर। हाणे हिन में हिकिड़ी तमामु ॻाल्हि सम्झण जी आहे, छा लिखियो पियो आहे, इन रब्बहुम बिहिम। हाणे मां ग़लति बि पढ़ी सघां थो पियो, उहो कीअं ग़लति पढ़ंदुमि, यौमइज़िन लख़बीर, न कमो बवाज़ अची वियो, छो जो हिते शब्द आहे न, त मां पढ़ियुमि यौमइज़िन लख़बीर। अलाए मूं सही पढ़ियो अलाए न, ॾिसूं था कानून छा थो चवे। साईं पढ़ियो हुयो यौमइज़िन, ॾिसूं साईं सही हुयो, साईं शाह साहब, या मां सही पढ़ियो, मां त चवां यौमइज़िन, साईं पढ़ियो यौमइज़िन। ॾिसूं कानून छा थो चवे। बेशक संदन रब उन्हनि बाबति, माना संदन हाल जे उन ॾींहुं पक सां ख़बरदार रखंदड़ आहे। पहिरीं ॻाल्हि इहा त हिन आयत जी जेका माना थींदी, जीअं हलिया आयासीं, त छा हुनखे ख़बर न आहे त क़बर में सभु शइ कढी वेंदी ऐं सीनो न पधिरो कयो वेंदो, पोइ उन ॾींहुं छा हूंदो, बेशक संदन रब उन्हनि बाबति जेको बि उन्हनि जो हाल आहे हवाल आहे, उन ॾींहुं पक सां उन शइ जी सभु ख़बरदार रखंदड़ आहे। माना अलाह साईं कोन अॼु बि गुझो आहे न उन ॾींहुं गुझो। अॼु त असां का शइ गुझी आहे त ज़ाहिर त करे सघूं था पिया न, उते त असांखे ज़ाहिर करण जी ज़रूरत ई न पवंदी, अलाह पाक पाण सभु शयूं पधिरा करे बीह रहंदो, छो जो अलाह पाक कुझु ॼाणींदड़ आहे। हाणे हा, हिन में अञा अॻिते था हलूं, उहो इंशाअल्लाह जेको असां चयोसीं, सॉरी, हीअ जेको आहे हिकिड़ी स्लाइड हीअ आहे, हुन खां पोइ हलूं था पिया, त हीअ स्लाइड हिन में ॾिसो था, उहो हीअ आहे न, हीअ 1:25 रुको वारी जेकी हालत आहे, हिन में रुको जे अंदरि ही 11 आयतूं आहिनि, ॾिसो 11 आयतूं, हुन खां पोइ हीअ रुकू आहे हिन जो हिकिड़ो ई, हिन सूरत जो हिकिड़ो ई रुकू आहे, हुन खां पोइ 25 रुकू आहे हिन जो 30 सिपारे जो, ऐं 30 सिपारे जो आख़िरी रुकू कहिड़ो आहे, 39। जस्ट बाय द वे शेयर कयोसीं इहो। हाणे हलूं था पिया हिन यौमइज़िन ख़बीर ते। इन में असां ॾिसंदासीं त हिनखे जॾहिं असां टोड़े पढ़ंदासीं त यौमइज़िन थींदो, हिते लाज़िम ते शद आहे, हिते हीअ तनवीन आहे, ठीकु आहे। हाणे इनखे पढ़बो कीअं, हीअ थींदो यौमइज़िन, यौमइज़िन आहे न, तनवीन में नून लिकल हूंदो आहे, लाम ते शद आहे, माना हिनखे असां वज़ाहत ईअं कईसीं, ठीकु। हाणे अॻिते था हलूं, इन ते कानून लॻंदो कहिड़ो, तनवीन जो कानून ईंदो हिकिड़ो, त तनवीन कीअं पढ़िजे। तनवीन जो कानून छा आहे, असल में छा त तनवीन में नून जेको आहे न, इहो साकिन आहे, सुकून चयो आहे न हिनखे, हीअ नून साकिन आहे न, हिनखे चइबो आहे नून साकिन जो क़ाइदो। असां हिनखे खणी चऊं तनवीन जो क़ाइदो, छो जो तनवीन में ई नून साकिन हूंदो आहे, ठीकु, नून सुकून वारो, हीअ नून सुकून वारो ॾिसो था। हाणे इहा जॾहिं ॻाल्हि सम्झ में अची वई, हिते कानून कहिड़ो लॻंदो, तनवीन जो कानून। उहो कहिड़ो कानून आहे, इदगाम जो कानून आहे। इदगाम छा चइबो आहे हिनखे, इदगाम माना मिलण जो, मिलण। हाणे पढ़बो हीअं, पोइ यौमइज़, यौमइज़िन आहे न, नून ख़तमु थी वेंदो, इहो किरी पवंदो, इहो हिन ते लकीर अची वई, इहो कटिजी वियो, पोइ हिन ते शब्द हिन सां मिलाए बि, पोइ छा थींदो, यौमइज़िल। साईं सही पढ़ियो हो, माना मां जेकॾहिं पढ़ां थो यौमइज़िल त मां ग़लति आहियां, ठीकु साईं, माना साईं सही पढ़ियो हो यौमइज़िल, नून जो उचार साईं न कढियो, इहो ई सही पढ़णु आहे। ऐं ॿी ॻाल्हि यादि रखूं इहा, त हिकिड़ा 5 अखर आहिनि, न 6 यरमलून आहिनि, चइबो हिनखे, पर अखर कहिड़ा आहिनि, या रा मीम लाम वाव नून, यरमलून। हाणे हीअ असां चयोसीं नून साकिन जो क़ाइदो आहे न, इन में बि 1-2 ॻाल्हियूं आहिनि, उहो असां थोरो अॻिते हली सम्झंदासीं। अॼु फ़क़ति इहा ख़बर पवे त हिन ते नून साकिन जो क़ाइदो लॻो, इदगाम थियो, ऐं पढ़ियो कीअं, यौमइज़िल। इहा वॾी कामयाबी हूंदी जेकॾहिं असां हिनखे सही पढ़ूं, तिलावत कयूं, ठीकु आहे साईं। अल्हम्दुलिल्लाह फाइनल कयूं था पिया, त अॼु सिखियोसीं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन त हिन तिर्ज़ जूं क़ुरान करीम में 5 सूरतूं आयूं आहिनि। हिन सूरत में घोड़े जे ख़सलतुनि बाबति 5 क़िस्म आया आहिनि,
सॉरी 5 क़िस्म न कसम आया आहिनि 5 कसम आया आहिनि। इंसान अल्लाह जो ॾाढो नाशुक्र आहे ऐं माल जी शदीद मोहबत रखे थो पियो। ऐं ॿियो इहो ॾिठोसीं त आख़िरत में दफ़न थियल माण्हुनि खे क़बरुनि मां कढियो वेंदो ऐं संदन सीननि जा राज़ बि ज़ाहिर थींदा, छो त बेशक उन्हनि अल्लाह पाक खे उन्हनि जी हर ॻाल्हि खे तमामु चङी तरह ॼाणंदड़ आहे, ख़बर रखंदड़ आहे। उनखां का ॻाल्हि ॻुझी कान्हे, चाहे उहा उनजे सीने में छो न लिकल हुजे। ॿियो असां इहो सिखियोसीं त मुक़सिम छा थींदो आहे, कसम खाइण वारो। मुक़सिम बि ही जंहिं ॻाल्हि जो कसम खयो, माना जंहिं शयुनि जो कसम खयो वञे, मुक़सिम बि माना जंहिं ॻाल्हि लाइ कसम खयो वञे। सूरतुनि जा नंबर यादि कजनि, इहो चयोसीं त घोड़ो जॾहिं ज़िक्र थिए त 100 नंबर यादि अची वञे सूरत, हाथी आहे त 105, नसरुल्लाह को माण्हू थींदो आहे नालो ॿुधूं या कंहिंजी ॻाल्हि फतह अलाह जी त 110 में आयल आहे उहा। ॿियो तिलावत क़ुर बाबति असां हिकिड़ो कानून सिखियोसीं, तनवीन जो नून साकिन, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, जो नालो आहे इदगाम, जेको असां हिन में सिखियोसीं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हिते असां पंहिंजे सेशन खे पूरो कयूं था पिया। अलाह पाक खां दुआ आहे त क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़णु आहे, सिखण में असांजी मदद फरमाए, उनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ऐं जेकॾहिं सिखण में ग़लती थिए त अलाह पाक पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए। बारकल्लाहु ली व लकुम फ़िल क़ुरआनिल अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयाति व ज़िक्रिल हकीम। ठीक सही। व्हाट यू से नेम सा मां वीडियो बंद तो किया। जज़ाकल्लाह साईं, माशाअल्लाह बेहतरीन। कॉल आहे साईं अॼु? हाँ भले जी जी, रिकॉर्डिंग तव्हां भले